अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। नाज़रीन हज़रत कलंदर लाल शहबाज जो मेलो 18 शोबान 22 मार्च का शुरू थींदो। सिंध ऑनलाइन टीवी 7 जे रिपोर्टर यासिन दिन मौजूद 2 सालन बाद मेलो थियण जे ऐलान ते शहरिन में खुशी जी लहर छाइजी वई आहे। शहर में दुकानदारी लगण समेत मेले जूं तैयारियूं शुरू थी वयूं आहिनि। होॾां मेले में 30 लख खां वधीक ज़ाइरनि जी अंग वधण जो इम्कान आहे। मेले दौरान ईंदड़ ज़ाइरनि जे लाइ ज़िले इंतज़ामिया ऐं मेला कमेटी पारां शहर में सफ़ाई समेत के बि सहूलतूं नाहिन कयूं वयूं, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया तोड़े मेला कमेटी इजलास ताईं महदूद बणियल आहिनि ऐं शहर में सहूलतुनि जो फुक़दान आहे। ॿिए तरफ़ कमिश्नर हैदराबाद डिविजनल नदीम उल रहमान 7 प्रेस क्लब पहुची सिंध ऑनलाइन टीवीअ सां गुफ्तगू कंदे चयो त दरगाह लाल शहबाज कलंदर जो सालियानो 770 उर्स मुबारक जे मौक़े ते दरगाह लाल जे मज़ार ते सिक्योरिटी, सफ़ाई सुथराई, CCTV रूम समेत शहर जे ॿियनि मामलनि जो जाइज़ो वरितो आहे। हुन चयो त उर्स मुबारक दौरान 30 लख खां वधीक ज़ाइरनि जी आमद जो इम्कान आहे। ज़ाइरनि जे लाइ पीअण जी साफ़ पाणी, सिहत ऐं ॿियनि मामले जे हवाले सां सहूलतूं फ़राहम करण लाइ हुकुम जारी कया आहिनि। हुन चयो त दरगाह अंदरि 150 CCTV कैमराऊं लॻल आहिनि, जॾहिं त 100 खां वधीक कैमराऊं पिणु इंस्टॉल कयूं वयूं आहिनि। दरगाह समेत सॼे शहर में 4000 पुलिस एहलकार ऐं 250 रेंजर्स जा जवान सिक्योरिटी जा इंतज़ाम संभालींदा। हुन चयो त सिहत जे हवाले सां सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट में 100 बेड एमरजेंसी तहत रखिया वेंदा। मेले दौरान दादू ऐं जामचूरो खां 7 रोड ते वज़नी गाॾियुनि जी ट्रैफिक ते पाबंदी हूंदी ऐं उन सां गॾोगॾु दरिया ऐं वाहन ते वेंझण ते पाबंदी लॻाई वई आहे। मेले दौरान दरगाह जे चइनी तरफ़नि खां इंक्रोचमेंट हटाई वेंदी, बाक़ी दरगाह ते थींदड़ रस्मूं रिवायती अंदाज़ में अदा कयूं वेंदियूं। मेले जी इफ्तिताही तक़रीब में गवर्नर सिंध शिरकत कंदो। आख़िरी दमाल ते वज़ीर आला सिंध पहुचंदो। मेले जे टिनी ॾींहं ते मुल्ह मलाखड़ो, अदबी कचहरी, सुगड़नि जी कॉन्फ्रेंस ऐं राग रंग जी महफ़िलनि समेत शहबाज अवार्ड जे लाइ तक़रीब मुनक़द कई वेंदी। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।